खुश ॾाढी माया गुरुअ जे आया बाबल खुश ॾाढी माया नाम जो सचो सौदो कयो नाम जो हरित बाबल मूंखे पंहिंजो कयो सतगुरु सांवरा तोखे पाए मां सब कुछ पातो ओ वंडड़ो माथो सां लॻायो दिलड़ी सतगुरु सांवरा तोखे पाए मां सब कुछ पातो ओ वंडड़ो माथो सां लॻायो राधा मनाया मीरा मनाया आया बाबल तुंहिंजी प्यारी माया राधा मनाया मीरा मनाया आया बाबल तुंहिंजी प्यारी माया लालन तुंहिंजे लाड़ी माया लालन तुंहिंजे लाड़ी माया जहिड़ी तहिड़ी तुंहिंजी माया सतगुरु सांवरा तोखे पाए मां सब कुछ ओ वंडड़ो माथो सां लॻायो दिलड़ी सतगुरु सांवरा तोखे पाए मां सब कुछ पातो ओ वंडड़ो माथो सां लॻायो बोल गोदरी वारे घनश्याम की ब्रह्म स्वरूप बाबा गेलाराम साहिब की जय। बाबा खे कीअं खपे भई बाबा खे कीअं मनायूं बाबा चवंदा आहिनि भले ॾिजो न भले गुरु न ठाहियो भले पिता बि न सम्झो पर हिकु ॿार सम्झी करे बि बाबा जी संभाल लो ऐं बाबा खे सिक सां यादि करो प्यार करो त बाबा सॼा असांजा आहिनि। हिकु माता वई बाबा वटि चईसि बाबा मूंखे 11 ॿार आहिनि ऐं मुंहिंजे घोट जी नौकरी छुटी वई आहे हाणे हुनखे नई नौकरी मिले ई न वेठी त तव्हां हाणे कृपा करो त हुनखे नौकरी मिले। अॻे हूंदा न सभिनी 9, 10, 11 ॿार हूंदा हुआ इहे 50 साल अॻु जी कथा आहे। त बाबा हरदास राम साहिब वटि वई बाबा हरदास राम साहिब वरी पुछन्स था घणा ॿार अथई चईसि बाबा 11 ॿार आहिनि ऐं घोट जी नौकरी हली वई आहे हाणे कृपा करो त घोट खे नौकरी मिले। त बाबा ॾिसो छा था चवनि भई जेको असां शर्त रखंदासीं मञंदीअ अगरि उहा शर्त मञंदीअ त तुंहिंजे घोट खे नौकरी ॾींदासीं। चईसि हा बाबा मां मञंदसि कहिड़ी शर्त आहे चईसि बाबा बाबा ॾिसो छा था चवनि चईसि तोखे घणा ॿार आहिनि 11 12 असांखे ठाहे त तुंहिंजे घोट खे नौकरी ॾींदासीं। बोल गोदरी वारे घनश्याम की जिते 11 ॿार आहिनि उते 12 बाबा चवंदा भई ॿार वांगुरु प्यार करो भले भले ॾिजो न भले गुरु न सम्झो भले पिता न सम्झो ॾाॾो न सम्झो हिकु नंढड़ो ॿार सम्झी बि बाबा जी सार लऊं बाबा खे सिक सां यादि करूं बाबा खे प्यार करूं त उहे बाबा असांजा ई आहिनि ऐं असांजे लाइ सभु कुझु बाबा करण वारा आहिनि। हाणे भॼन में छा चयोसीं सुख दुनिया जा बख़्शे समूरा कारज मुंहिंजा कये तो पूरा असांखे हिकु हिकु सुख बाबा बख़्शे वेठो। ॾिसो हिते ताईं आया आहियूं कारूं आहियूं मंडलीअ ताईं त इहो बाबा सभु सुख ॾे वेठो न ऐं जिते बि वञूं था भॻवान करे सभु कुझु आहे बाबा पहिरीं खां ई सभु कुझु अरेंज वेठा करे रखनि। वरी कारज बि पाण ई अची कंदा कारज मुंहिंजा कया तो पूरा घणो टेंशन हुयो तव्हांखे सत्संग जो बाबा ॾिसो पाण ई अची करे करनि वेठा सत्संग पाण ई संगत खे वठी आया आहिनि बाबा। त
पंहिंजा कम उहे पाण ई करनि था, असांखे उन्हनि ते छॾिणो आहे। भई करण वारा केरु वेठा आहियो? तव्हां वेठा आहियो। त सभु कुझु उन्हनि ते छॾिणो आहे, त उहे पाण ई अची असांखे गुज में गॾे छॾींदा। त सभई मिली करे चवरायो, बाबा जी तेरे भरोसे मेरा परिवार है, बाबा जी तेरे भरोसे मेरा परिवार है, तुम्ही हो मेरा सहारा, ओ तुम्ही हो मेरा सहारा, तेरा आधार है, बाबा जी मेरा परिवार है, बाबा जी रोज मैं सुख दुख अपना बाबा जी तुम्हें बताऊं, रोज मैं सुख दुख अपना बाबा जी तुम्हें बताऊं, मैं अपने मन की बातें सतगुरु तुम्हें सुनाऊं, मैं अपने मन की बातें मुझे तो लाज नावे, ओ मुझे तो लाज नावे, तुझ पे अधिकार है, बाबा जी मेरा परिवार है, बाबा जी ध्यान तू रखना हरदम मेरे परिवार पर, ध्यान तू रखना हरदम मेरे परिवार पर, दया तू करना हरदम मेरे परिवार पर, दया तू करना हरदम मेरे परिवार पर, भक्तों की विनती बाबा, बाबा जी चल रहा घर ये मेरा, बाबा जी तेरी दया से चल रहा घर ये मेरा, बाबा जी तेरी दया से नींद लेती हूँ सुख की, चिंता सब तेरे हवाले, नींद लेती हूँ सुख की, पूरा परिवार मेरा, ओ पूरा परिवार मेरा तेरा करसार है, बाबा जी मेरा परिवार है, बाबा जी बाबा जी तेरे भरोसे मेरा परिवार है, बाबा जी बोल गोत्री वरे घनश्याम की। बाबा हरदास राम साहिब जॾहिं मौज में अची वेंदा हुआ, जॾहिं कृपा कंदा हुआ, तरस कंदा हुआ, त जेको मुख मां वचन कढंदा हुआ उहो थींदो हो। जीअं हुन माता खे चयूं भई तव्हांखे असां फर्श तां अर्श ते पहुचाईंदासीं, त बराबरि उहे फर्श तां अर्श ते पहुची विया। वरी बाबा हुन माता खे चयो भई मूंखे 12 ॿार ठाहे त तोखे छा ॾींदासीं, 12 ॿार ठाहे त छा ॾींदासीं, नौकरी ॾींदासीं। वरी हिकु माता वई बाबा वटि, चयईंसि बाबा मां तव्हांखां कुझु घुरां त मूंखे घणा ॾींदा? त बाबा चवसि था असां 16 ॾींदासीं। अगरि मां तव्हां खां कुझु घुरां त छा ॾींदा, घणा ॾींदा? चयईंसि 16 ॾींदासीं। त माई डिॼी वई, चयसि थी बाबा मां त तव्हांखां पुटु घुरण वारी हुअसि, हाणे 16 पुट मूंखे कीअं थींदा ऐं मां 16 कीअं संभालींदसि? त बाबा चवंदा असांजे मुख मां निकिरी वियो आहे इहो वचन, हाणे तोखे पुट पोटा ऐं ॾोटा
घणे करे असां घणा ॾींदासीं 16 ॾींदा